وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? सूरतुल इख़लास मक्की सूरतुनि मंझां हिकु नंढड़ी सूरत आहे। लफ़्ज़नि जे लिहाज़ सां त हीअ नंढड़ी आहे, मुख़्तसर आहे, पर माना ऐं मफ़हूम जे लिहाज़ सां अक़ीदा तौहीद खे जंहिं जामियत सां, जंहिं बहितरीन अंदाज़ सां ऐं दलाइल सां हिन सूरत बयानु कयो आहे, उन में हीअ बिल्कुलु बेमिसल सूरत आहे। त सूरतुल इख़लास मक्की सूरत आहे ऐं मक्के में नाज़िल थी आहे। ऐं हिन सूरत जो हिकिड़ो सबब नुज़ूल आहे त कुझु मुशरिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचनि था ऐं हिकिड़ो सुवाल कनि था त उन्सुब लना रब्बक, पंहिंजे रब जो नसब नामो बयानु कर, त उहो कीअं शुरू थियो, किथां खां आयो आहे, उनजो नसब छा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया। अल्लाह ताला हिन सूरत में इन ॻाल्हि जो जवाबु ॾिनो आहे। सूरत जी शुरूआत कयूं था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभु तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको वॾो महिरबान ऐं तमामु घणो रहम करण वारो आहे। कुल हुवल्लाहु अहद, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ त उहो अल्लाह अकेलो आहे। अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे, बेनियाज़ आहे, उन जहिड़ो को कोन्हे, उन जो को मट न आहे, उन जहिड़ो को बि न आहे। लम यलिद, न उन कंहिंखे ॼणियो आहे, वलम यूलद, ऐं न ई उहो अल्लाह उनखे कंहिं जनमु ॾिनो आहे, न ई अल्लाह खे कंहिं पैदा कयो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं अल्लाह जहिड़ो को बि कोन्हे, अल्लाह जहिड़ो को बि कोन्हे। त हीअ नंढड़ी सूरत हिन अल्लाह ताला जो तारुफ़ करायो त अल्लाह ताला अकेलो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह जो को शरीक कोन्हे। हिन दुनिया में तव्हां ॾिसो था त माण्हुनि अल्लाह जा मुख़्तलिफ़ शरीक बणाए रखिया आहिनि। सूरतुल इख़लास इहो ॿुधाए थी त अल्लाह जो को शरीक ई कोन्हे। कई मज़हब अहिड़ा आहिनि जंहिंमें बेशुमार महबूद आहिनि। जीअं हिंदू मज़हब आहे, उन में करोड़े भॻवान आहिनि ऐं उन्हनि खे पूॼियो वञे थो, जॾहिं त अल्लाह अकेलो आहे। अल्लाह अकेलो आहे, को उन जो शरीक न आहे। जेकॾहिं को हिकु ज़र्रे जे बराबरि बि अल्लाह ताला जे अस्मा व सिफ़ात में, अल्लाह ताला जे अफ़आल में जेकॾहिं को कंहिंखे शरीक करे थो त उन जो हिन आयत रद्द करे छॾियो, कुल हुवल्लाहु अहद, त अल्लाह अकेलो आहे, अल्लाह अकेलो आहे। अल्लाहु समद, ऐं अल्लाह बेनियाज़ आहे। अल्लाह कंहिंजो मुहताज कोन्हे, अल्लाह कंहिंजो मुहताज कोन्हे। हाणे ॾिसजे, हीअ आयत बि रद्द करे रही आहे उन्हनि जो त जेके माण्हू जिन खे पुकारनि था अल्लाह खे छॾे, उन्हनि जी इबादत कई आहे, अल्लाह जो शरीक ठाहियो आहे, उहे त ज़रूरतमंद आहिनि। उन्हनि जूं त ज़रूरतूं आहिनि जेके ख़ुदि मुहताज आहिनि। एतिरे ताईं पूरी ज़िंदगी उहे मुहताज रहिया। असांजा मरण खां पोइ जॾहिं हू फ़ौत थी विया, असां पंहिंजनि हथनि सां हुननि खे दफ़नायो, उन्हनि खे गुस्ल ॾिनो, हुननि खे कफ़न पारायो। जेके इहे मुहताज आहिनि हर तरह, उनखां पोइ क़बर में जॾहिं उनखे रखियो हुयो, पोइ कीअं थो थी सघे त उन्हनि खे अल्लाह जो शरीक ठाहियो वञे। हालांकि सूरतुल इख़लास इहो ॿुधाए थी त अल्लाह कंहिं बि क़िस्म जो मुहताज कोन्हे। जॾहिं त इहे मुहताज हुया, असांजा मुहताज हुया, हैरत जी ॻाल्हि आहे। उन जे करे जो शिरक करण वारो आहे उन वटि को दलील कोन थो हुजे, बल्कि अल्लाह ताला जेको मुशरिक आहे उन जे अकुल खे ख़तमु करे छॾियो आहे, पर्दो रखी छॾियो आहे। कीअं थो थी सघे त
त उहो जेको पाण मुहताज आहे पूरी ज़िंदगी मुहताज रहियो ऐं उन खां पोइ असां ई उनखे दफ़नायो, तदफ़ीन ताईं असांजो मुहताज हुयो। क़बर में जॾहिं उनखे दाख़िल कयोसीं त पोइ उनजे मथां कुबा ठही विया, मज़ारूं ठही वियूं, माण्हू अचण लॻा, उते मन्नतूं मञण लॻा, इबादतूं करण लॻा। जॾहिं त अल्लाह जी सिफ़त चाहे अल्लाह कंहिंजो मुहताज कोन्हे, जॾहिं त इहे असांजा मुहताज हुया। त हिन सूरत इहो ॿुधाए छॾियो जेको मुहताज आहे, जेको ज़रूरतमंद आहे, जेको पंहिंजी घुर्जुनि जे लाइ ॿियनि ॾांहुं ॾिसे थो, उहो माबूद कीअं थो थी सघे, उनजी इबादत कीअं थी करे सघिजे। त अल्लाह समद, समद जी हिकिड़ी तफ़सीर इहा आहे त जेको मख़लूक मंझां कंहिंजो मुहताज न हुजे ऐं पूरी मख़लूक उनजी मुहताज हुजे। ऐं अल्लाह ताला मख़लूक जो मुहताज कोन्हे। अल्लाह जी सिफ़त आहे गनी, समद, अल्लाह बेपरवाह। हदीस कुदसी आहे जामे तिरमिज़ी जी, अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त या इबादी, ए मुंहिंजा बानो, लौ अन अव्वलकुम व आख़िरकुम व इंसकुम व जिन्नकुम, फरमाई त जेकॾहिं सभ जा सभु तव्हांजा, भले उहे जिन हुजनि, इंसान हुजनि, जेके गुज़री विया, जेके ईंदड़ आहिनि, जेके मौजूदु आहिनि, कामू फी सईदिन वाहिदिन, सभ जा सभु हिकु मैदान में बीह रहनि, हिकु मैदान में जमा थियनि। अव्वलीन आख़िरीन, सभु अचण वारा जेके अची विया, उनखां पोइ छा कनि, अल्लाह खां हर हिकु माण्हू जेको हुनजे मन में आहे, जेको हुनजे जीअ में आहे, अल्लाह खां घुरे ऐं अल्लाह हर हिक खे उहो ॾेई छॾे। ऐं फरमाईं त अल्लाह जे ख़ज़ाननि में एतिरी घटिताई बि कोन ईंदी, कमा युनकसुल मिख़यतु इज़ा उदख़िलल बहर, जेतिरी हिकु सुई उनखे समुंड में ॿोड़ियो वञे, उनखां पोइ ॿाहिरि कढियो वञे, त उन समुंड में केतिरी घटिताई ईंदी, अल्लाह जे ख़ज़ाने में एतिरी घटिताई कोन ईंदी। ॾिसो अल्लाह बेपरवाह, अल्लाह जी सिफ़त आहे गनी, अल्लाह कंहिंजो मोहताज कोन्हे, अल्लाह खे असांजी इताअत जी का ज़रूरत कोन्हे। अल्लाह ताला जो जेकॾहिं इंसान इनकार कनि, कुफ़ुर कनि, त अल्लाह जो कुझु कोन बिगड़ंदो। वमा यालम जुनूद रब्बिका इल्ला हू, फरमाई त तुंहिंजे रब जा लश्कर केतिरा आहिनि, कंहिंखे ख़बर कोन्हे, उहो अल्लाह ई ॼाणे थो। त इंसान सोच, पंहिंजी इबादत ते कॾहिं गुरूर न कर ऐं कॾहिं इहो न सम्झ त गुनाह करे, कुफ़ुर करे, रब जो इनकार करे तो अल्लाह खे को नुक़सान ॾेई सघने। अल्लाह त बेपरवाह, अल्लाह बेपरवाह। अल्लाह समद, लम यलिद वलम यूलद, फरमाई त न उन कंहिंखे ॼणियो आहे ऐं न ई उनखे कंहिं ॼणियो आहे। अल्लाह न कंहिंजो पीउ आहे, न ई अल्लाह जो को पीउ आहे। त हीअ आयत बि रद्द करे रही आहे यहूदियुनि ते, ईसाइनि ते, जिन जो नज़रियो छा हो, वकालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह, यहूदियुनि चयो उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, वकालतिन नसारा अल मसीह इब्नुल्लाह, ऐं ईसाई चवण लॻा त मसीह ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। सूरे इख़लास उन्हनि जो रद्द करे छॾियो, ॿुधाए छॾियो वाज़िह लफ़्ज़नि में त अल्लाह जो को पुटु कोन्हे, अल्लाह जो को पीउ कोन्हे, ही अल्लाह जो नसब जेके पुछण अचनि था उन्हनि खे ॿुधायो अल्लाह अकेलो आहे, अल्लाह बेनियाज़ आहे, अल्लाह खे कंहिंजी परवाह कोन्हे। लम यलिद वलम यूलद, ऐं न उनजी औलाद आहे ऐं न ई उनजो पीउ आहे। अहिड़े तरीक़े सां मुशरिकीन मक्का बि फ़रिश्तनि जे मुतालिक़, मलाइकनि जे बारे में चवंदा हुया त इहे अल्लाह जूं धीअर आहिनि, अल्लाह जे लाइ औलाद। उनजो सभ खां वॾो मामिलो छा आहे, केॾी वॾी इहा गार आहे, केॾी वॾी गुस्ताखी आहे अल्लाह जी जेका कई वञे थी। हदीस में अचे थो, अल्लाह ताला फरमाए थो त इब्ने आदम मूंखे बुरो भलो चए थो। कीअं चए थो? मुंहिंजे लाइ इहो चवे थो त अल्लाह जी औलाद आहे, अल्लाह जी औलाद आहे। फरमाई त हालांकि आऊं न कंहिं मां पैदा थियो आहियां, न ई मुंहिंजी का औलाद आहे ऐं न ई मुंहिंजो को हमसर आहे, न ई मूं जहिड़ो को आहे। औलाद जी कंहिंखे ज़रूरत थींदी आहे? औलाद जी ज़रूरत उनखे थींदी आहे। मसलन दुनिया में असांजी ज़रूरत औलाद आहे,
छो त हिकु वक़्तु ईंदो असां दुनिया में कोन हूंदासीं। हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त मूंखां पोइ मुंहिंजी औलाद, मुंहिंजो सिलसिलो जारी रहे, नसब मुंहिंजो रहे, मुंहिंजी औलाद रहे। उन जे लाइ अल्लाह त हमेशह खां आहे, अल्लाह त हमेशह रहंदो, उनखे कॾहिं मौत कोन्हे अचिणो। त हीअ वॾी गुस्ताखी आहे जंहिंजे बारे में हदीस में चयो वियो त इंसान मूंखे बुरो भलो चवे थो, मुंहिंजे लाइ औलाद खे पुकारे थो। त अल्लाह जी न का औलाद आहे, न ई अल्लाह ताला जो को पीउ आहे। हिन सूरत, नंढड़ी सूरत, केतिरी जामियत सां, बहितरीन अंदाज़ सां, दलीलनि जे अंदाज़ सां, कहिड़े नमूने अल्लाह ताला जे लाइ तौहीद खे साबित करे छॾियो। उन जे करे ई हिन जो नालो इख़लास आहे, सूरतुल इख़लास। इख़लास हिनखे छो चयो वेंदो आहे? उन जे करे यादि रखो, हीअ सूरत उहा सूरत आहे जंहिंखे जॾहिं इंसानु पढ़े थो, हिन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झे थो, त थी नथो सघे त उहो माण्हू अल्लाह सां शिरक करे, थी नथो सघे त अल्लाह जो तारीफ़ उनखे न मिले। हीअ एॾी वाज़िह सूरत आहे ऐं हिन में जेके सिफ़तूं बयानु कयूं वियूं आहिनि हक़ीक़ी सचे अल्लाह जूं ई आहिनि। बातिल महबूद जेको बि आहे, जंहिंखे माण्हू अॼु पूॼनि था, अचो सूरे इख़लास जे हिन मीज़ान ते, मयार ते उनखे परखियो, तव्हांखे मालूम थींदो त इहो कूड़ो आहे ऐं हक़ीक़ी महबूद सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद, ऐं फरमाई त अल्लाह जो को मट कोन्हे, अल्लाह जहिड़ो को आहे ई कोन, अल्लाह जहिड़ो को आहे ई कोन। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में बि बेमिसाल आहे, अल्लाह ताला पंहिंजनि सिफ़तुनि में बि बेमिसाल आहे, अल्लाह ताला पंहिंजे फ़इलनि में बि बेमिसाल आहे। लईस कमिस्लिही शै, अल्लाह जहिड़ी का शइ कोन्हे। वहुव समीउल बसीर, अल्लाह ताला ॿुधण वारो ऐं ॾिसण वारो आहे। हिते ॾिसो, जेको अक़ीदो आहे उहो इहो आहे त अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, उनखे मञणु खपे। ऐं कीअं उन्हनि ते ईमान आणिजे? त अल्लाह जीअं पंहिंजे लाइ ज़िक्र कयूं आहिनि उहे असां उन्हनि खे मञूं, उन ते ईमान आणियूं। बाक़ी उनजी कैफ़ियत कीअं आहे? मसलन समी अल्लाह ताला जी सिफ़त आहे, अल्लाह ताला ॿुधंदड़ आहे। अल्लाह कीअं ॿुधे थो उनजी कैफ़ियत असांखे मालूम कोन्हे। बाक़ी ॿुधणु साबित आहे, अल्लाह जे ॿुधण ते ईमान आणियूं। बाक़ी मख़लूक जीअं ॿुधे थी अल्लाह उहे ॿुधे थो, नऊज़ बिल्लाह, क़तअन न। बल्कि इहो जुमिलो आहे जेको सलफ़ जे अक़ीदे में आहे, उहो इहो आहे त अल्लाह ताला उहे ॿुधे थो जीअं अल्लाह जे शायाने शान आहे, जीअं अल्लाह जे लाइ दुरुस्त आहे, जीअं अल्लाह जे लाइ हीअ सिफ़त आहे। केतिरियूं सिफ़तूं आहिनि, उन ते कीअं ईमान आणियूं? उनजो इहो ई तरीक़ो आहे त लफ़्ज़नि खे साबित कयूं, माना खे बि साबित कयूं। बाक़ी उनजी कैफ़ियत आहे, उहा कीअं आहे? उहा अल्लाह ताला बहितर ॼाणे थो। कैफ़ियत अल्लाह जे हवाले आहे। बाक़ी असां अल्लाह जी सिफ़तुनि खे मञूं था, उन्हनि ते ईमान आणियूं था। मसलन अल्लाह जी सिफ़त आहे यद, यद जी माना आहे हथु। हाणे अल्लाह जो हथु आहे, कीअं आहे? मख़लूक जो बि हथु आहे। छा अल्लाह जो हथु मख़लूक जे हथ जहिड़ो आहे? क़तअन न, लईस कमिस्लिही शै। छो त अल्लाह जहिड़ी का शइ ई कोन्हे। जॾहिं का शइ ई कोन्हे, पोइ असां कीअं इहो चई सघूं था? अॼु कुझु माण्हू उथी करे इहो चवनि था त जेके सिफ़तुनि जे बारे में जेको अक़ीदो आहे उहो माना ई नथा कनि। यद जी माना हथु को नथा कनि, कुदरत कनि था। इहा माना सही आहे? बिल्कुलु सही कोन्हे। सलफ़ उन्हनि जी माना हथु ई कई आहे। बाक़ी कैफ़ियत कीअं आहे? अल्लाह जो हथु उएं ई आहे जीअं अल्लाह जे शान जे मुताबिक़ हूंदो, उएं ई हूंदो। असां का कैफ़ियत नथा बयानु कयूं, बाक़ी उन ते ईमान आणियूं था जीअं उनजो ज़िक्र आहे, जीअं शरीयत असांखे ॿुधायो आहे। आख़िरी ॻाल्हि, आख़िरी नुक़्तो हिन तालुक़ सां इहो आहे त सूरतुल इख़लास उन्हनि सूरतुनि मंझां आहे जंहिंजी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ुनि में बि तिलावत कंदा हुया। जीअं तवाफ़ जूं 2 रकातूं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा हुया त उन्हनि में सूरतुल इख़लास बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आहे। ऐं फजर जूं सुन्नतूं उन में सूरतुल काफ़िरून ऐं सूरतुल इख़लास कुल हुवल्लाहु अहद अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आहे। अहिड़े तरीक़े सां वितर जी 2 रकात में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरतुल काफ़िरून पढ़ी आहे। त हीअ अज़ीम सूरत आहे। हिन सूरत खे जिते असां पढ़ूं, उन जी तिलावत कयूं, उते हिन जे माना ऐं मफ़हूम खे बि ज़रूरु साम्हूं रखूं, हिन जो पैगाम पंहिंजे साम्हूं रखूं त कीअं
अल्लाह जे लाइ तौहीद खे हिन सूरत बिल्कुलु ख़ालिस करे छॾियो आहे। ऐं ॿिया माबूद जेके माण्हुनि ठाहिया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं सूरतुल इख़लास जे मीज़ान ते तव्हां पेश कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त इहे कूड़ा आहिनि, इहे मख़लूक आहिनि, अल्लाह जा मुहताज आहिनि ऐं अल्लाह अकेलो आहे, अल्लाह जहिड़ो को कोन्हे ऐं अल्लाह ताला खे न कंहिं ॼणियो आहे, अल्लाह जो न को पीउ आहे न का औलाद आहे। अक़ीदो वॾी सफ़ाई सां सुथराई सां वाज़िह नमूने हिन सूरत ज़िक्र करे छॾियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुर जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ठाहिण जी ऐं उन जे मुताबिक़ अमल करण जी ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।